दोस्तों ही मां सुबह जे पैर में हिते वॉक ते निकितो आहियां स्विट्ज़रलैंड में। ॾाढो पुरसुकून माहौल लॻो पिया ऐं हीअ सम्झो त हिते हिकु नंढिड़ो ॻोठु आहे, उनजो मां तव्हांखे नज़ारो ॾेखारियां पियो। नंढा नंढा ख़ूबसूरत घर ऐं सफ़ाई सुथराई। ख़तनि वारो दौर त गुज़री वियो आहे, पर हीउ पोस्ट ऑफिस जो डॿो लॻो पियो अञा ताईं हिते। हीअ पखी पखणनि जा आवाज़ अचनि पिया जेके सुबह जे पैर में ज़िकिर फ़िकिर कनि पिया था पंहिंजे हिसाब सां। हीअ हिते पाड़े वारनि जा जेके ख़त आहिनि उहे हिननि हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो नंबर वाइज़ लेटर बॉक्स लॻल आहे, उन में टपाली ख़त वग़ैरह लेटर जेको हूंदो रखी वेंदो। उन खां पोइ वरी मालिक पंहिंजो रोज़ अची चेक करे खणंदो। हीअ अॻियां स्कूल आहे त हुनजे लाइ रोड ते साइन हणी छॾियो अथनि त जीअं गाॾियूं स्लो थी वञनि, जेका बि गाॾी अचे त उहा स्लो थी वञे त बाबा अॻियां स्कूल आहे, ॿार वग़ैरह क्रॉस कंदा हूंदा उन्हनि जे लाइ। ॿी हिकिड़ी हिते मूं यूनिक शइ ॾिठी आहे, उहा आहे हीअ पाणी जा नलका। हीअ विख विख ते ही पाणी जा नलका लॻल आहिनि जेके मुसलसल हलंदा रहनि था नॉन स्टॉप। ऐं हीअ पाणी एॾो नीट एंड क्लीन ऐं सुठो पाणी आहे जेको पीअण लाइक़ु आहे। सभु माण्हू हितां खां रीफिल करे ऐं पीअंदा आहिनि हीअ पाणी बिल्कुलु 100% ड्रिंकेबल वाटर आहे। हीअ स्विट्ज़रलैंड जा ट्रेडिशनल घर आहिनि काठ जा, जिन खे शैलेट चवंदा आहिनि। हीअ शैलेट घर जेको बिल्कुलु यूनिक घर आहे, ब्यूटीफुल पहाड़नि जे विच में जिते किथे तव्हांखे नज़र ईंदा, जे तव्हां फिल्मुनि में वीडियोज़ में ॾिठा हूंदा। उहो घर आहे शैलेट ऐं ॾाढो ख़ूबसूरत आहे। हीअ साॻिया शैलेट, हीअ तव्हांजा ट्रेडिशनल घर आहिनि हिन जा काठ जा। हीअ ॾाढा ख़ूबसूरत घर आहिनि यार, शैलेट जेके आहिनि न ॾाढा ख़ूबसूरत आहिनि। हीअ नंढड़ी ॻोठ जी घिटी आहे, पर हिते बि उन्हनि स्पीड लिमिट जा साइन लॻाए छॾिया आहिनि। बाबा हिते 30 किलोमीटर पर आवर जो ज़ोन आहे। हालांकि हीअ हाणे गर्मियुनि जी मौसम आहे, ऊन्हारो आहे, पर हिते अञा बि साम्हूं पहाड़नि ते बर्फ़ ॼमियल आहे। हीअ साम्हूं घोड़नि जो इस्तंबल चवंदा आहिनि, अलाए छा चवंदा आहिनि सिंधी में, मूंखां लफ़्ज़ विसरी वियो आहे। उहो आहे अंदरि घोड़ा बीठा आहिनि। हीअ हाणे मां पंधु कंदो कंदो तक़रीबन जेको इंटरलाकन जो सिटी सेंटर आहे उते पहुची वियो आहियां। हीअ सुबुह जो टाइम आहे, अञा सुबुह जा तक़रीबन 6:11 थिया आहिनि। जीअं अयाज़ लतीफ़ चवंदो आहे त बसि हलंदा रहो बीहो न। सो मां बि जीअं निकितो आहियां त हलंदो ई वञा पियो सिधो सिधो। हाणे ॾिसूं किथे था पहुचूं। हीअ हाणे मां तक़रीबन इंटरलेकन जे सिटी सेंटर में पहुची वियो आहियां। हीअ उन्हनि जी मशहूरु सुपर मार्केट आहे कोप। हिते हर जॻह ते तव्हांखे हीअ लेक्स नज़र ईंदियूं ऐं वाटरफॉल्स, नेचुरल ब्यूटी। हिन शहर जो नालो इंटरलेकन उनजे करे आहे जो हीअ ॿिनि लेक्स जे विच में आहे शहर। हिकु लेक ब्रीन्स ऐं लेक थुन, उन्हनि जे विच ते ही शहर आहे इंटरलेकन। स्विट्ज़रलैंड जो सभिनी खां वधीक टूरिस्ट स्पॉट आहे इंटरलेकन सिटी। सभु जेके बि एक्टिविटीज़ आहिनि उहे तक़रीबन इंटरलेकन जे अराउंड आहिनि। हीअ जेके हीअ साम्हूं हाणे सिजु उभिरे पियो थो,
सिज उभरण जो टाइम आहे ऐं ही मुख़्तलिफ़ लेक्स आहिनि पूरे शहर में जिते किथे। ख़ैर लेक्स त पाण वटि बि आहिनि, कींझर आहे, मंसूर आहे, पर उन्हनि लेक्स जी जेका हालति आहे उहा बि तव्हांजे साम्हूं आहे। ऐं हीअ हितां जूं लेक्स। हीअ हाणे मां वॉक कंदे कंदे इंटरलेकन सिटी सेंटर पहुची वियो आहियां। हीअ इंटरलेकन वेस्ट ट्रेन स्टेशन आहे। यूरोप में माण्हू साइकिलूं ॾाढियूं इस्तेमालु कनि था। हाणे ही साइकिलुनि जी पार्किंग ठहियलु आहे, त जेके बि माण्हू अचनि उहे साइकिल ते अचनि, पंहिंजी साइकिल हिते पार्क करे ऐं उन खां पोइ साम्हूं ट्रेन स्टेशन आहे इंटरलेकन वेस्ट, उतां पंहिंजी ट्रेन पकिड़े उन्हनि खे जाॾे बि वञिणो आहे उहे वञी सघनि था। वरी ऑफिस मां कमकार मां मोटंदा त उन्हनि जी साइकिल हिते ई बीठी हूंदी, वरी पंहिंजी साइकिल काए वरी हलिया वेंदा। ॾिसो न केतिरियूं साइकिलूं बीठियूं आहिनि। ही आहे इंटरलेकन वेस्ट ट्रेन स्टेशन। ही हाणे इंटरलेकन जो सिटी सेंटर आहे। ही बस बचे पई थी। ही ॾिसो ही बिल्कुलु ईअं आहे जीअं नवाबशाह गोल चक्रो। सुबुह जो उते केतिरी सफ़ाई हूंदी आहे उनजो तव्हांखे अंदाज़ो आहे मुंहिंजे ख़्याल में। सॼे शहर जो गंद सुबुह जो उते सजाए रखंदा आहिनि नवाबशाह में। हीअ आहे हाणे हितां जी लोकल बस आहे, माण्हू चढ़नि पिया था। हीअ ट्रेन स्टेशन, हीअ ट्रेन बि बीठी आहे।